अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था सकरण मां A4 JDO न्यूज़ जे रिपोर्टर दिलदार चांडियो जी। सकरण आबादगार इतिहाद पारां सैयद ज़ैन शाह जे अॻुवाणी में सकरण शहबाज शाख ते गैर कानूनी मोरियुनि, गैर कानूनी कब्ज़नि, गैर कानूनी नोलियुनि ऐं शहबाज शाख में गटर जो गंदो पाणी नेकाल करण ख़िलाफ़ एहतजाज करे धरणो हयो वियो। इरिगेशन डिपार्टमेंट ख़िलाफ़ नारेबाज़ी पिण कई वई। कल फुल तैयारी हुई ऑपरेशन की, पर उहा जेके अच्छा उहे घणा 4-5 ॼणा हुआ जिन जो कब्ज़ो हूंदो इन शाखुनि ते, उन्हनि जे करे ही कमु डिले थी वियो आहे। ऐं सम्झो 4-5 जे मफ़ाद जे बजाए सॼे शहर जो मफ़ाद ॾिसणु घुरिजे। शहर जो न, असांजो हेठि जेके यूसियूं आहिनि, दल देरो यूसी, मस्जिद कीरो यूसी ऐं उन सां लाॻापियल मारवी यूसी, इन्हनि टिनि जूं ज़मीनूं थियूं अचनि। इन्हनि सभिनी खे जे मफ़ादनि खे ॾिसणु घुरिजे। 3-4 माण्हुनि जो मफ़ाद एॾो वॾो अहम न आहे। शाख जी सिंह घणी एराज़ी आहे, हाणे हीअ चवंदो आहे 5-10 फुट आयो असीं छॾे वेठा आहियूं, बाक़ी आहे कान का। तव्हां ॿुधायो त घणी आहे? ॾिसो, कानूनी तव्हांखे ॿुधाईंदो इरिगेशन वारो, पर 60-66 फुट हूंदी आहे उन्हनि जी माप। जेकॾहिं हू इरिगेशन वारो इनकार करे पोइ वरी मूंखे चइजो साईं ग़लति बयानी आहे। साईं सम्झो था तव्हांखे अंदाज़ो हूंदो त हीउ पाणी जॾहिं स्लो थींदो मोरनि जे करे या वारा बंदे जे हिसाब सां एॾी घणी ज़मीन मुतासिर थींदी। ॾिसो, मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो, हिन बाईपास खां वठी 3 यूनियन काउंसिल्स जी बनी आहे। हिन ते कंहिंजो अधु पुनू, पर मजमूई तौर ते मस्जिद कीरो यूसी जी सॼी, दलील देरो यूसी जा जेको हिसो आहे, मुंहिंजो अंदाज़ो हूंदो तॾहिं बि 5000 एकड़नि जे लॻभॻि माण्हू इन गंदगी जे करे न सिर्फ़ु पाणी खां महरूम घटि रहंदा पर बीमारियुनि जे भर चढ़ंदा, ऐं न सिर्फ़ु इंसान पर उनजा जानवर। अच्छा जी, अक्सर असां ॾिठो आहे त एहतजाज थींदा आहिनि, ऐं हीउ जेको मसइलो आहे, रियल मसइलो जेको तव्हां ॿुधायो पिया, अवामी रियल मसइलो चंद माण्हुनि जे करे रुकियो पियो आहे। छा अॼु पोइ तव्हांजो एहतजाज हिते ई ख़तमु थी वियो, जेसीं तव्हांजो जाइज़ मसइला आहे जेके तव्हांजा मुतालबे हेठि आहिनि उहे हल नथा थियनि, एहतजाज जाइज़ आहे? ॾिसो, हिकिड़ियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि, ॿियो अमल हूंदो आहे। अमल में मुतासिर धुरियूं जेके असीं मुतहरिक रहियासीं त हीउ इतिजाज ताक़त में ईंदो। ॿियो असीं हक़ ते आहियूं। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे हिकिड़ी ख़बर आहे, ऐं महांगो एक्सपोर्ट कंदो आहियां, उन में हीउ पाणी नापास थो थिए, ऐं एक्सपोर्ट 2 साल खां न पियो करे सघे जॾहिं खां नेकाल पियो आहे। छो त हीउ सैंपल हिकिड़ो अंडरग्राउंड वाटर जो वठंदा आहिनि, ॿियो शाख जो वठंदा आहिनि, उन में नाक़ाबिले इस्तेमालु करार ॾिनो वियो आहे। तव्हां ॿुधो हूंदो त 2 साल खां न पियो करे, तव्हांजो छो नथो करे? पर असां चयो त भॻवान लाइ सब्र करियूं, ठहनि पियूं शाखूं, सभु थियनि पियूं, मुतबादिल ठहे पियो, साल 2 असां मुतासिर। त हीअ त एहतजाज जे बारे में, बाक़ी एहतजाज जे बारे में जेतिरी रस हूंदो आवाज़ उतारींदासीं असां। अच्छा, ॿी ॻाल्हि पिया चयो, इहे एप्लीकेशनूं लिखत में इरिगेशन जे इंजीनियरनि खे, AC सकरनि खे, फ़ोन ते डिप्टी कमिश्नर खे, इहे सभु करे चुका आहियूं। त लिखत में त जीअं का पब्लिक डिमांड आहे उन ते हू मीटिंग करे को फ़ैसिलो कनि। अॼु बि चऊं था DC साहब मीटिंग करे पंहिंजे AC सां त इंक्रोचमेंट हटाइण जो फ़ैसिलो करे छॾे, ऐं असांजो मामला ठीकु थींदो, हिकिड़ो मसइलो हल थींदो। नालनि जो इहो ॿुधाईंदो, नाला असीं ज़रूरु पब्लिक हेल्थ सां उन लाइ 4 ॾींहं लॻंदा, उहे जेके 4 ॾींहं घुरंदा उन्हनि ठाहिराइण जो वक़्तु भले वठनि असां। अच्छा, ठीकु आहे न, इहो भले वठनि, पर इंक्रोचमेंट ठाहिण जो अॼु करे छॾी न, मॉड्यूल लॻाइण जो सुभाणे करे छॾी न, ऐं नालनि ठाहिण जो महीने ॿिनि में करे छॾी, यानी कि रस्ता त कटिबा, उहो बि असां सां कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।